नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। अवांखे तंगवाणी का खबर ॾिना डेरा सिरकी पुलिस थाने जी हद ॻोठ खैर मोहम्मद मलक में ॻोठाणे उस्ताद खैर मोहम्मद मलक जे घर में नामालूम हथियारबंदनि घर के काट हणी घर मां सोना ज़ेवर रोक रक़म ऐं क़ीमती सामान ॿुआरे फरार थी विया। वाक़े वारे हंधि पुलिस न पहुती। ॻोठाणे जो थुल कंदकोट इंडस हाईवे ब्लॉक करे टहिणो। ॻोठाणे टायरनि खे बाहि ॾेई सख़्त नारेबाज़ी कई। ॻोठाणे हबीबुल्ला मलक, मौलवी नियाज़ अहमद मलक, यार मोहम्मद मलक ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। एहतिजाज कंदड़ चयो त असांजे ॻोठ में दाड़ो लॻो। फुर थियण जे इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। हिननि चयो त डेरा सिरकी थाणे जी हद चोरी, फुर समेत बदअमनी जा वाक़िया रोज़ मामूल बणियल आहिनि, पर पुलिस का बि कार्रवाई न पई करे। हिननि मुतालबो कंदे चयो त जवाबदार हथियारबंदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे दाड़ो हयल सामान वापसी कराए इंसाफ़ कयो वञे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।